ए में हाँ की मोसे कावड़ी ऐं कर तेना खबर कोने ए केड़ी खबर आपरे व्याह वारी बात पक्की थी गई आ। ए गाल तो तोखे ॿुधाइण आयो आहियां। तो पीछे इए आपा कोन मिला ए माण्हू वरी कोजाड़े लाइ खिलंदा। तेना खबर कोने ही असारी रीत आहे। छोकरो निंगरी मंगणी से पीछे की न मिले। हे वरी केड़ी रस्म थी आऊं तोखे ॾिठे बिना रही की न सघंदुसि मियां। मां जे दिल में भी एड़ी ई बात आहे पर की करेस रीत ते हलणो पासे। तो जी इहा ॻाल्हि मूंखे की न वणी। पीछे हूं की करया मोसे मिलण बंद मकर दिल ना पक्को कर दुखिया ॾींहं गुज़री जासे। हे मियां ॾींहं त ज़रूर गुज़री वेंदा। हीअं हलां थी माण्हू ॾेखसे। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।